जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय, जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। बाबा साधु राम साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब की जय। बाबा हरि शरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। नमः पार्वती पतये हर 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 आयो लाल कयो झूले। ओम गणपतिर्विघ्नराजो लंबतुंडो गजाननः द्वैमातुरश्च हीरम्बेकदन्तो गणाधिपः विनायकश्चारुकर्ण पशुपालो भवात्मजः। ओम गम गणपति नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः। ओम नमो शारदा मातृ विद्या प्रदैनी करो मेध मेधा यथा कंत्रवेणी करो नष्ट मोहाद शांत्याद दीजे हरो आपकारी हृदय धाम कीजे। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि करनी कर हरिओ। जी सौ चंदा उगवे सूरज चढ़े हजार एते चानण होंदियां गुर बिन घोर अंधार। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्।
पवन तनय संकट हरण मंगल मूरत रूप, राम लशन सीता सहित हृदय बसों सुरभूप। श्री राम जय राम, श्री राम जय जय राम। ओम नीलांबज श्यामल कोमलांगम, सीता समारोपितवाम भागम, पाणो महासायक चारु चापम, नमामि रामम रघुवंशनाथम। हरि ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम श्री वरुण देवाय नमः, जनजीवनाय नमः, जल स्वरूपाय नमः, मत्स्यारूढ़ाय नमः। ओम श्री वरुण देवाय नमः। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी, कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरि ओम नाम संकीर्तनम यस्य सर्वपाप प्रणाशनम, प्रणामो दुख शमनस्तं नमामि हरिं परम। हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम बपुएक, इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्ठात। पुणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। हरि ओम। जय जय राधे श्याम, 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 जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता, सर्वाद्या रम्या रमा, अशेष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम, राधे जय जय राधे श्याम, श्री राधे श्याम, जय जय राधे श्याम, राधे श्याम, जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या, वृंदावन विहारिणी, गंधर्वाहि राधिका, आरम्या हे रुक्मणी। जय जय राधे श्याम, श्री राधे जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम।
वृंदाराध्या सर्ववन्द्या वृंदावन विहारिणी गंधर्वाहि राधिका आरम्या हि रुक्मणी सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति हे ईश्वरी। जय जय राधे श्याम श्री राधे जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम हरि बोल। जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। जय जय सीताराम 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 जय जय सीताराम। जय जय राधे श्याम 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 राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम 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 जय जय राधे श्याम। बोलो राधा वर कृष्ण कृष्ण चंद्र की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अचो सात संगत जी प्रभु जो ध्यान प्रभु की अरदास तही दातार कृपा कयो तहांजी कथा रूपी अमृत असांजे हृदय में वसे दया कयो उही परम आनंद असांखे प्राप्त थे जेको तहांजे प्रेमी भागवत भक्तन के मिलंदो आ। अहिड़ी करुणा कयो दाता। श्रीमद् भागवत भगवान की जय। भगवान सुखदेव भगवान वेद व्यास श्री परीक्षित जी सूत शौनक जी विदुर मैत्रेय जी गोप गोपी जन नंद यशोदा जी माता देव की बाबा वसुदेव सर्व संत भक्त महात्माओं की जय। आज के आनंद की जय। जय जय श्री राधे श्याम। युगल सरकार भगवान श्री राधा कृष्ण जी श्रीमद् भागवत भगवान शब्द ब्रह्म साक्षात मूर्त सर्व संत भक्त महात्मा दृष्ट अदृष्ट पूज्य आचार्य श्री राम रुद्र पांडे जी महाराज विद्वत ब्राह्मण जन सबको प्रणाम करते हुए सर्व सात संगत जी चरणन में प्रणाम करे। अचो सात संगत जी भगवत कथा जे अमृत में असां प्रवेश कयो। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम।
साथ संगत जी, मधुराति मधुर अमृतमय कथा तहां श्रवण करे रहा हो। कल तहां श्रवण कयो देवताउनि जे, गौ माता जे, संतन जे, ब्रह्मा जी जे, शिव जी जे पुकार ते भगवान अवतार वरतो। पहिरियों बलराम जी आया तो योग माया के श्री कृष्ण चंद महाराज चयो त हे योग माया ता असांजे बलराम जी के गोकुल में माता रोहिणी के गर्भ में पहुँचाए छो। वरी उन खां पोइ यशोदा मैया वटि तव्हां प्रकट थियो, मां देवकी माता वटि प्रकट थींदुमि। वसुदेव बाबा मूंखे छॾे करे तव्हांखे उतां खणी ईंदा। इन तरह सां हिकु रूप सां तव्हां मुंहिंजी भेण थी वेंदव, असांजो भाई बहन जो भाव थींदो। वरी अॻिते हली करे कलयुग में तव्हांजी महान पूजन अर्चन थींदी। वॾे वॾे ऊचे ऊचे पर्वतनि ते तव्हांजा स्थान थींदा। मिठे जो भोग लॻंदो तव्हांखे ऐं विंध्यवासिनी, वैष्णो देवी, नारायणी आदि अहिड़े नालनि सां तव्हांजी जय जयकार थींदी। तरी योग माया प्रभुअ जे वचननि खे मञी करे ठीक उअं ई कयो जीअं श्री कृष्ण भगवान चयो। हाणे भगवान अष्टम गर्भ में चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। भगवान पहिरों तो चतुर्भुज रूप में प्रकट थिया। ब्रह्मा जी, शिव जी, देवताउनि आदि दिव्य स्तुति कई। देवकी माता वसुदेव बाबा स्तुति कई। पोइ माता देवकी चवण लगी त भगवान मूंखे त नन्हो बालक खपे जंहिंखे मां गोद में खणा, पंहिंजो खीर पीआरियां। तॾहिं भगवान साक्षात नीलमणि जे समान अति सुंदर अपार मधुरता आकर्षण भगवान में नंढा सा नन्हा छोना मोना बालक ठहिया। माता गोद में खयो, प्यार कयो, खीर पीआरियो। भगवान पहिरीं सभिनि खे पूरो सम्झाए छॾियो कि वसुदेव बाबा खे छा छा करिणो आहे। तव्हां मूंखे वठी हलो, चिंता न कयो। तव्हांखे भउ थो थिए कंस खां, तव्हां मूंखे छॾे अचो गोकुल में। उतो नन्ही सी बालिका मिलंदा, उनखे खणी अचिजो, बाक़ी कमु पाण ई थी वेंदो। तव्हांखे चिंता करण जी ज़रूरत न आहे। चओ जय श्री कृष्ण। ठीक उअं ई थियो। जॾहिं वसुदेव बाबा कन्हैया के वठी करे हलण लगा, माता देवकी जा नेत्र सजल थिया। चाहे करे भी कृष्ण के रोके न सके। एक तरफ कंस जो भव भयंकर, वरी ॿिए तरफ श्री कृष्ण जी विरह कमाला। जंहिं रात भगवान जन्म वरतो, एक रात भी न रुकिया, ओॾीमहिल ई वञी रहिया। ऐं अहिड़ा सुंदर अद्भुत परमात्मा साक्षात। लेकिन ॾिसो भगवान जे माता पिता भी तो एॾा दुख ॾिठा। असां थोड़ी सी दुख में शिकायत कंदा आहियूं। चओ हरे राम। एॾी नंढी नंढी ॻाल्हियूं साथ संगत चवंदी आहे। मां त चवां थो उन जे लाइ कोई इलाज करण जी ज़रूरत ई न आहे, केवल धीरज रखो। हरि जो नाम ऐं धीरज, हरि जो नाम तो हमेशा ही हलणु खपे। चओ जय श्री कृष्ण। बोलो वृंदावन बिहारी लाल की। ईअं त भगवान के वश में था करे छॾनि न, वॾी वॾी तुलसी मालाऊं पाए करे सभु। बोलो बाबा भगत राम साहिब की। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। प्रेजेंट जमाता थींदा वञनि, रिप्रेजेंट थी नथा सघनि पिया। सवाल पुछण जो समय नथो मिले। हरि राम। हे हरि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेव बाबा श्री कृष्ण के खणी हलिया। सुपड़ी में भगवान के विहारे करे ॾिसो।
अनंत लोकन जा मालिक नंढी सी टुकनी में वेठा है। कॾहिं बि भौतिक शयुनि जी चिंता न कंदा कयो। कोई अहिड़ो वॾो सांवरियो सेठ जहिड़ो कोई हूंदो टक्कर में, और यात्रा कंहिंमें था कनि, टुकनीअ में, सूप में वेठा आहिनि भॻवान। चाहे न त रत्न जड़ित उन्हनि जे लाइ कोई सुंदर साज अची वञे हा, लेकिन ये सभु शिक्षा था ॾियनि। नंढी नंढी ॻाल्हि मां ज्ञान खणणो पवंदो आहे, शिक्षा वठणी पवंदी आहे। हरे कृष्ण। घनघोर बारिश थी पए, तेज बरसात थी पए, यमुना में उताल तरंगूं लहरियूं हली रहियूं। वसुदेव बाबा घबराइजी था वञनि। भगवान जी माया परबल आहे। भगवान दर्शन ॾींदा आहिनि न, पोइ वरी ज्ञान हरण करे छॾींदा आहिनि, न त लीला कीअं हलंदी। चओ जय श्री कृष्ण। भगवान जो नालो खणंदा था वञनि, प्रभु रक्षा कजां, कृपा कजां, दातार दया कजां, वठी था वञनि टुकनीअ में। एॾी तेज बारिश, यमुना मैया वधंदी थी वञे, मथों बारिश त शेषनाग अची आहे, छाया कयूं। जीअं जीअं जल वधंदो वियो तीअं तीअं टुकनी मथे कंदा विया। आख़िर अहिड़ी स्थिति अची वई कि मथे ते रखियऊं। असल में यमुना मैया चाहे पई कि मुंहिंजा महाराज आया आहिनि, स्वामी आया आहिनि, परमेश्वर पहिरियों बार आया आहिनि, मां हुनजा चरण स्पर्श त कयां। चओ जय श्री कृष्ण। लेकिन विच में वरी ॾाड़ीअ वारा आहे, ससुर साहब बि त वेठा आहिनि। चओ हरे राम। तॾहिं कन्हैया सम्झी आ, लाल लाल सुंदर सुंदर चरण भगवान उन टुकनीअ मां ॿाहिरि कढिया। यमुना मैया आहा चरण प्रक्षालन कया, वरी सम थी वई, रस्तो मिली वियो बिल्कुलु। वसुदेव बाबा गोकुल पहुता, द्वार खुलियल ई हा, भगवान जी पूर्ण व्यवस्था थियल हुई। सभिनि खे निंड हुई। योग माया सभिनि खे निंड कराए छॾी, पाण केवल जागे पई। टिम टिम करे अखियूं ॾिसे पई, भैया केॾी महिल ईंदा। चओ जय श्री कृष्ण। यशोदा मैया जे बगल में प्रकाश में उहा अंबे माता बालिका जे रूप में लेटियल हुई। वसुदेव बाबा उन खे गोद में खयो, कृष्ण खे उते रखियो, श्री कृष्ण खे, ऐं वञण लॻा द्वार ते। जीअं पहुता त वरी मुड़ी करे श्री कृष्ण खे नेण भरे निहारियो। आहा नेत्र सजल थी विया कि वरी कॾहिं मिलंदो, पतो न आहे हिन जो कॾहिं दर्शन थींदो। नेत्रनि में चङी तरह भरे भगवान खे बंदि करे छॾियऊं ऐं हृदय में विहारे छॾियऊं। उन ॾींहं खां वठी करे उहा छवि भुलिजा न। हरे कृष्ण। वापसि आया साध संगत जी। पहिरियों अचनि पिया त ताला खुली विया, सिपाही सभु सुम्ही पिया। वापसि आया, अंदरि पहुता कारागार में। जीअं त पंहिंजो पाण ई सिपाहियुनि खे होश अचियो, ताला बि पंहिंजो पाण ई लॻी विया ऐं पहिरों ॼण लॻा। और पतो पियो उन्हनि खे त भैया अष्टम बालक अची विया। चओ हरे कृष्ण। कंस एॾी सेना बीहारे छॾी, एॾो पहिरो ॾेई छॾियो एतिरे से बालक लाइ। हज़ारे हज़ारे सिपाही बीठा। डुकंदा आया कंस वटि। चओ हरे कृष्ण। कंस डुकंदो आयो। देवकी माता चए थी भैया ही त न्याणी आहे। न्याणी आहे? हा, कन्या जाई आहे। चक्कर में पइजी वियो। अच्छा, ही सम्झ में नथो अचे, ये विष्णु ॾाढो छली आहे, ही कन्या रूप में अची वियो या गड़बड़ थी वई, छा आहे इहो? लेकिन कन्या हुजे या पुत्र हुजे, मां छॾण वारो न आहे, अष्टम गर्भ आहे। चओ हरे कृष्ण। देवकी माता चरण थी पकड़े, कंस जा नथो मञे, छीने करे ज़बरदस्ती वियो ऐं जीअं पत्थर ते पटकणु चाहियो उन नन्ही सी बालिका खे, ऐं जीअं पटकी त हथनि मूं छॾिजी करे उहा आकाश में हली वई ऐं अंबे माता अष्टभुजी साक्षात विराट रूप में प्रकट थी वई। बोलो जगदम्बे मैया की जय। अहिड़ो तेजोमय रूप थरथराइजी वियो कंस। माता जो दर्शन कोई मामूली ॻाल्हि न आहे, शक्ति रूप आहे माता। ढिजी वियो अॼु कंस। माता चए थी अड़े दुष्ट पापी मूर्ख, ॾाढा पाप तो कया आहिनि, लेकिन हाणे तुंहिंजा पाप भरिजी विया। यादि रख तोखे मारण वारो त गोकुल में प्रकट थी चुको आहे। एतिरो चई करे माता चए थी कंस हाणे तूं अत्याचार न कर, हाणे अत्याचार न कर, सम्झी वञ। माता अंतर्धान थी वई। कंस काफ़ी देर तक स्तब्ध रहिजी वियो। चओ जय श्री कृष्ण। वापसि आयो।
माता देवकी वसुदेव बाबा को क्षमा तो घुरे और सत्संग तो ॿुधायो उन्हनि खे सभु दुख त पंहिंजे कर्मनि सां थींदा आहिनि, कोई न कोई कारण ठहंदो आहे। इन करे मुंहिंजी भेण हे वसुदेव जी मूंखे क्षमा कजो, हे दुख बि तव्हांखे पंहिंजे कर्मनि सां आया आहिनि, लेकिन निमित मां ठहियो आहियां, पोइ बि तव्हांखां माफ़ी थो घुरां। चओ हरे कृष्ण। दुर्जन साधु माण्हू केतिरो बि मिठो ॻाल्हाए, उनजो भरोसो न करणु खपे। केॾी महिल बि उहो पंहिंजे असली रूप में अची वेंदो आहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बढ़िया स्नान कराए वार लहराए करे उन्हनि खे सुंदर अलंकार पाए करे माफ़ी थो घुरे। हाणे कारागार मां त कढी छॾी, लेकिन आहिनि उते ई। चओ जय श्री कृष्ण। नज़र में नज़र पूरी आहे कंस जी, नज़र में बंदि आहिनि कारागार खां ॿाहिरि। चओ हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। भगवान चयो त हे माता देवकी वसुदेव बाबा इन्हनि भक्ति कई ॾाढी। ये पिछले जन्म में प्रश्नी गर्भ ऐं सुतपा नाले सां भक्ति करे भगवान खे रिझाए करे भगवान खे पंहिंजो पुटु बणाए छॾियो। इहा शक्ति आहे प्रेम भक्तिअ में, भगवान के पुत्र भी बणाए था सघनि। ॾिसो अनंत लोकन जो जेको मालिक आहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एक जन्म में अदिति कश्यप भगवान वामन ठया, हाणे उहे देवकी माता वसुदेव बाबा त भगवान श्री कृष्ण रूप में आया। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे अचो भाई गोकुल में हलो। अञा ताईं माता यशोदा के पतो ही ना है कि मुझे बगल में केर ठोड़ियो आहे, केर विश्राम तो करे। माता के निंड रही आहे। सुनंदा बुआ आई, उन जो ॾिठी नीली नीली रोशनी थी अचे। हाँ एडी सुंदरता ही काॾूं थी अचे। ॾिठी त नंढो सो बालक आहे, अनंत सुंदर प्रकाशमय। जोर जोर सां चिल्लाइण लगी, अरे यशोदा यशोदा, अरे ओ नंद जी, अरे जल्दी अचो जल्दी अचो। सभिनि खे चिल्लाइण लगी, यशोदा को लालो भयो है, यशोदा को लालो भयो है। थोड़ी देर में यह खबर आग वांगुर फैलजी वही। पूरी गोकुल नगरी उमड़ी घुमड़ी उते पहुंची वही। ऐं सब यशोदा मैया नंद बाबा के वाधायूं ॾियण लगा। यशोदा मैया बधाई हो, नंद बाबा बधाई हो। तव्हां बि ॾींदव छा वाधायूं? बधाई हो बधाई हो, ईअं बधाई ॾिबी आहे। हाँ चओ जय श्री कृष्ण। अरे खुली करे उत्साह में जोर सां उमंग सां ईअं वाधाई जो। अॼु ई आया आहिनि कन्हैया, हिन महिल ई त आया आहिनि। चओ यशोदा मैया बधाई हो, बधाई हो। हाँ तव्हां एतिरो ई चओ बधाई हो। नंद बाबा बधाई हो, यशोदा मैया बधाई हो, रोहिणी मैया बधाई हो, सुनंदा बुआ बधाई हो। आनंद छाए जियो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय हो, कृष्ण कन्हैया लाल की जय हो। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हो नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। जय कन्हैया लाल की जय यशोदा 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 लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हो नंद के आनंद भयो जय
कन्हैया लाल की। नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की। हे गौए चारण आयो जय हो नंद लाल की। हो गौए चारण आयो जय हो नंद लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हो नंद के आनंद भयो जय कन्हैया हरि लाल की। कन्हैया लाल की जय हो नंद लाल की जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। हे ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। हो ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। हे ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। हो ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया 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 लाल की। हे आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। हे आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। हे नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे ब्रज में आनंद भयो जय कन्हैया लाल की। हो ब्रज में आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे ब्रज में आनंद भयो जय कन्हैया लाल की। हो ब्रज में आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। हे आनंद उमंग भयो जय हो कन्हैया लाल की। आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। हे आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। हे ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। हो ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। नंद के आनंद भयो जय हो नंद लाल की। नंद के आनंद भयो जय हो नंद लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया 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 लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। हे ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया 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 लाल की। आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। हे गौए चारण आयो जय हो पशुपाल की। गौए चारण आयो जय हो पशुपाल की। आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। ब्रज में आनंद भयो जय हो नंद लाल की। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जय जयकार थी रही आहे पूरी गोकुल उमड़ी वही सात संगत जी परम आनंद छाए जीवा देवताऊं स्वर्ग भुलजी आहिनि ब्रह्मा जी रचना भुलजी आहिनि शिव जी जी समाधि खुली वई सभिनि जी नज़र टिनी लोकनि जी गोकुल में आहे संत महात्मा अरे सभु कम छॾे करे प्रभु जो दर्शन करे रहिया आहिनि। नंद बाबा लखें गायूं दान कयूं अन्न जा पहाड़ दान कया ब्राह्मण ऋत्विज जेके आया चवनि था छा खपे जेतिरो चवनि था 4 गुना वधीक था ॾियनि हा ब्राह्मण काॾे खनि उहे बि बाटींदा था वञनि जेको वठण थो अचे निकिरे थो त दानी थो थी वञे। चओ हरे कृष्ण। पूजा था कराइनि ब्राह्मण चवनि था नंद बाबा आचमन करो अक्षतम समर्पयामी यानी चांवर खणो। नंद बाबा खणनि था पानी। अरे भैया क्या कर रहे हो ये अक्षतम अच्छा अच्छा गलती है गई बाबा अच्छा चलो दुग्धम समर्पयामी खीर था चवनि तो चांवर तो खणे। अरे नंद बाबा तुंहिंजो ध्यानु किथे आहे माफ़ी तो घुरां साईं मुंहिंजो पूरो ध्यानु उन छोरे में आहे ये आयो आहे जेॾी महिल खां त नज़रियूं ई नथी हटनि दिलि में चित में बुद्धीअ में मन में समाइजी वियो आहे। अच्छा बाबा तूं हिकु कमु कर तूं पंहिंजे छोरे खे संभाल तुंहिंजो नालो खणी करे असांजी दक्षिणा था विझूं ठीकु आहे तूं दक्षिणा छा ॾींदे महाराज तव्हां जेको चवंदो 2 लख गायूं ॾिनियूं हे हरी थोड़ी देर गोपाल सां गॾु रहण लाइ दक्षिणा 2 लख गायूं वरी जिन पूजा कराई त सप्त धान्य पर्वत चयो वेंदो आहे यानी धान जो अन्न जो पर्वत केतिरो एतिरो मथे हुजे उहो पर्वत भई जौ जो अनाज जो कि हिकु तरफ़ हेॾे माण्हू बीहे ॿिए तरफ़ हेॾे बीहे ऐं ॿई हिक ॿिए खे ॾिसी न सघनि इनखे चइबो आहे अन्न जो पहाड़। चओ जय श्री कृष्ण। प्रणाम महाराज जी आइए ऊपर विराजिए महाराज जी आइए ताड़ी वजाए स्वागत कयो असांजा परम पूज्य ब्राह्मण देवता हमेशा आशीर्वाद दींदा आहिनि बिल्कुलु सरल स्वभाव प्रभु जा प्यारा भक्त बोल वृंदावन बिहारी लाल श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। गोकुल में काथे भी चूल्हो नथो जले इनके चइबो आहे धुआंधार भंडारा। गोकुल में कोई काॾो चूल्हो ॿारे बुख प्यास सभु भुलिजी वई आहे ऐं नंद बाबा वटि 24 घंटा भंडारा था हलनि सभिनी डेरो उते ई जमायो आहे नंद महल में 24 घंटा बढ़िया रबड़ी छंजे थी पई पूरा हिकदमि पूरी पकवान तरह तरह जा व्यंजन अद्भुत शुद्ध घी में बढ़िया सभु हली रहिया आहिनि सभु नचे रहिया आहिनि ॻाए रहिया आहिनि जय जयकार करे रहिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। कई तरह जा माण्हू था अचनि कोई भैंस तो घुरे कोई गांइ तो घुरे कोई महल तो घुरे। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो माण्हू आयो 99 साल जो नंद बाबा चई खणी वञो गायूं चई गायूं बि खयूं पर मूंखे 100 भैंस खपनि। 100 भैंस चई हा तूं छा कंदे भैया 100 भैंसियूं चई खीर पीअंदुमि खीर पी करे चई कसरत करण वारो आहियां पहलवानी सोची आहे मां। ब्रजवासी बालक चवण लगा अरे दद्दू 99 बरस को है गयो है अभी पहलवानी करेगो। नंद बाबा खिलण लगा अरे छोराओ ॼण जो 100 न 200 भैंसियूं खणी वञ। चओ हरे राम। हिकिड़ी अम्मा आई वो घटि पई ॿुधे अलाए छा हुयो उनखे पतो ई न पियो पए उहा पुछे भई लाला का है रियो है हिकिड़े छोरे चयो यशोदा को लालो भयो है ॿुधई कोन वरी डंडो खणी आई अॻिते ठक ठक करे अरे मैंने पूछो का है रियो है छा थी रहियो आहे ॿिए चईंसि भाई नंद जो को लालो भयो है वरी न ॿुधई वरी 3 बार 4 बार अची करे पुछी ॿ टे ब्रजवासी वेठा थोड़ा टेढ़े क़िस्म जा कि अम्मा मथो थी खाए नचण नथी ॾे का है रियो है जो पुछी का है रियो है मुंहुं खोलियईं त हिकिड़ो बढ़िया मखन जो लौंदो ठाही 2020 जे बाल वांगुरु ऐं तके करे अहिड़ो निशानो ठका कयईं जो मुंहं में वियो हिकु बि ॾंदु कोन हो अम्मा खे वेदांती यानी बिना ॾंदनि वारी सिधो मुंहं में वियो बिना ब्रेक जर्नीअ जे ठका वञी पेट में पहुतो स्वाद भी आयो लेकिन बीठो भी कोन वयो भी ढिड़िंग सां अंदर में। अरे अम्मा पतो पड़ियो का है हाँ कुछ गयो तो है भीतर अरे लाला का है रियो है कन में 2 छोरन अची करे अड़ी कूक कैस यशोदा को लालो भयो है। अरे माँ वेठी हेॾे 50 सालन को वेठी अरदासियूं कयां हाँ दान कयां वेठी अॼु लालो भयो आहे हाणे तो उनखे अहिड़ी ताक़त अची वई 16 साल जी थी वई हुआ अम्मा
और डंडो जेकी हीअं पई रखे वो मथे ईअं चक्र वांगुरु घुमाए करे अहिड़ी ब्रेक डांस कई कि सभई चुप थी विया, साइड थी विया। चओ हरे राम। ये उत्सव था हलन पिया जोरदार। चओ जय श्री कृष्ण। एॾे चौथे ॾींहं ते उत्सव कोई हिकु ॾींहं जो ॿिनि ॾींहंनि जो न आहे, महीना महीना उत्सव हलंदा अथव। हिन महिल बि वृंदावन में झूला उत्सव त हिंडोरा उत्सव, जन्मोत्सव 4-4 महीना हलंदा अथव भैया। चओ जय श्री कृष्ण। भगवान जॾहिं आया हूंदा त सोचो हाणे श्री कृष्ण भगवान अञा त नंढा आहिनि वीचारा, ॻाल्हाए नथा सघनि, उन्हनि जी हले कोन थी हिन महिल, हा न। हिन महिल केवल ॿुधणो अथनि उन्हनि खे वन वे। चओ जय श्री कृष्ण। चौथे ॾींहं ते आशुतोष ओढ़रदानी भोले बाबा आया। बोलो गौरी शंकर भगवान की। अची करे पंहिंजो त्रिशूल लॻायूं और शिव जी जे रूप में न आया, साधुअ जे रूप में, पर नांग वांग पातल लाहिणी भुलिजी विया, नरमुंड पातल ई, जटाऊं रखियल, केवल पंहिंजो तेज लिकायूं, थोरो सो तेज लिकायूं, पर पोइ बि प्रकट त थी थो वञे। त्रिशूल अची गाड़ियऊं, अलख निरंजन। सभिनी प्रणाम कयो। यशोदा मैया आई। बाबा जी प्रणाम। कहाँ है नंद नंदन? चई बाबा वियो भोजन त कयो। चई न न मूंखे काई इच्छा न आहे, तूं पंहिंजे लाला जो मुखड़ो ॾेखार। यशोदा मैया चई हिनखे ॾिसी त मां ई थर थर थी कांपियां। हिन जा नांग त ॾिस फुफकारी भयंकर। हाँ हीउ छा अथसि? हीउ त्रिशूल त ॾिस, एॾो वॾो माण्हूअ खां वॾो त त्रिशूल 15 फुटे जो खणी आयो आहे। हरे राम। हाँ हीउ छा अथसि? मथे ते लंबी अलाए तिलक लॻाए अथई, अलाए 3 नेत्र अथसि, छा अथसि? जटायूं हिन जी बिल्कुलु। अरे हीउ त पूरो कोई वॾो पहुतल महात्मा थो लॻे, पर हिन जो वेश ॾाढो डरावनो आहे भाई। अरे अम्मा छा थी सोचे? लाला खे खणी अच न। चई बीहो बीहो बाबा, तव्हांखे ॾिसी त हाली त मां ई डिॼी वियमि। चई तुंहिंजो लाला न डिॼंदो? लाला न डिॼंदो, मुंहिंजो इहो हाल आहे। चई न न मां लाला जो मुखड़ो ॾिसां। हिकु कमु कयो, तव्हां 1000 गायूं खणी वञो। ये 1000 गायूं मां सन्यासी माण्हू काॾे कंदुमि? हाँ पहाड़नि ते रहण वारो। काथों आया हो? काथों आया हो? चओ जय श्री कृष्ण। कि हिमालय पर्वत तो, कैलाश पर्वत तो। असां घुमंदा रहंदा आहियूं पर्वत पर्वत। हाणे सिधो कैलाश मां तो वटि पहुतो आहे। अच्छा अच्छा, त पोइ हिकु कमु कयो, वियो त तव्हांजो त्रिशूल पुराणो थी वियो आहे लॻे थो, इहो सोने जो ठाराइजाऊं, बढ़िया सोने जी जरी लॻाइजाऊं। चई मां छो थी मजाक करे? ए डमरू कोई 2 टे वठी जाऊं, ॿिया बढ़िया डमरू बाजो वाजो वठी जाऊं, कीर्तन कंदा। अरे अम्मा मूंखे तुंहिंजे लाला जो मुखड़ो ॾिसणो आहे। बाबा मां हथ थी जोड़ियाऊं। तव्हां वियो भोजन कयो, प्रसाद पायो, हीरा मोती भरे जाऊं तव्हांखे। चई हीरा मोती खपना त मां साधु छो बणिजा? हीरा मोती हम ना चाहें, मन की बात बता दें, तेरे लाल का सुंदर मुखड़ा हमको आज दिखा दे। यशोदा मैया चए थी तव्हां 1000 बार चवंदो उनखे न वठी ईंदुमि मां। अरे छो, छाजे करे? मां कोई ग़लती कई? ग़लती न, तव्हांजो अहिड़ो दर्शन अहिड़ो ख़तरनाक आहे। हे तव्हांजा नांग ॾिसी मां थी डिॼा। मुंहिंजो छोरो त फोटूअ में बि नांग ॾिसे त छिड़क भरे, एॾो कोमल आहे मुंहिंजो छोरो। चई अम्मा तोखे पतो कोन अथई, फोटूअ में नांग ॾिसे त छिड़क भरे। तुंहिंजो छोरो शेषनाग ते शयन करण वारो आहे, मां ज्योतिषी आहियां। तुंहिंजो छोरो कालीअ मर्दन कंदो, वॾा वॾा 100 फणनि वारनि सां खेॾंदो। चई ओ बाबा ब्रजराज जो पुटु आहे, तूं छा हुनखे सपेरो सम्झी वेठो आहे छा? उहो नांगनि सां खेॾंदो रहंदो। हाँ ॿिया दोस्त यार कोन्हनि खेॾण लाइ? चई नांगनि सां खेॾंदो, फलाणे नांग सां, हिन सां, हुन सां। इहे चओ छा था? तव्हां सम्झ में ई नथो अचे। चई अम्मा कीअं सम्झायां? ये मूंखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे, पाण खे सम्झाए। तूं दर्शन कराए थी की न? न न बिल्कुलु न कराईंदी मैं। त मां ॿिए दरवाजे खां थो अचां। चई मां उहो बि बंदि कंदुमि। मूं वटि 80 दरवाजा अथई, त तोखे पतो कोन अथई? योगी 8 मां 80 रूप धारण करे बीह रहंदुमि अची। चई मां 80 जा 80 दरवाजा बंदि करे छॾींदुमि। ऐं लाला, चई लाला खे ॿुढो करे छॾींदुमि 100 साल जो, हिते ॿाहिरि न निकिरणु ॾींदीमांसि। शिव भगवान हारजी विया। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। हाणे ॾिठूं दाल नथी करे भैया, हिते अम्मा खां त असां बि हारजी वियासीं, मैया खां। हे भगवान ई जंहिंजा पुट ठही करे वेठा आहिनि, तॾहिं भगवान छा कयो? श्री शिव भगवान भीतर ई भीतर आत्मा सां संपर्क कयो, परमात्मा श्री कृष्ण सां। चओ जय श्री कृष्ण। इन चइबो आहे सोल कॉन्टेक्ट। सोल कॉन्टेक्ट इन में कॾहिं बैटरी चार्ज न करणी पवंदी आहे, इन जो कॾहिं इंटरनेट कॾहिं डाउन न थींदो आहे। चओ हरे राम।
करी आउट ऑफ कवरेज कोई रही नथो सके। अंदर ही अंदर भीतर ही भीतर कन्हैया के फरियाद कई, कन्हैया तू कुछ कर भाई। कन्हैया चए तो हम तो बोले ना ही सके, असांखे तो ॻाल्हाइण ई न ईंदो आहे। हिन महिल असां वेठा आहियूं, जाड़े वठी हलंदी तेॾे तारे वेंदासीं, हिन महिल असां छा था करे सघूं भैया। अरे तो कुछ उन्हनि खे सम्झाईंदासीं कीअं, कुछ चई नथा सघूं। शिव भगवान सोच में पइजी विया, लाला रोई त सघो था। कन्हैया खिलण लॻा, चई बसि रोअण ऐं खिलण इहो ॿ कम करे था सघूं त तव्हां कयो, बाक़ी सभु मां प्रेरित कंदोमान। तरी लाला ओछ ॻारियूं ॾेई रोअण लॻा, ईअं रोअण लॻा, कमाल जी ॻाल्हि आहे। पहिरीं ॾींहुं कोन रुना, सभु डुकंदा डुकंदा आया। यशोदा मैया आई, अरे छो थो रोए? अरे कोई नज़र वज़र जादू टोनो लॻी वियो अथसि। कंहिं संत महात्मा खे घुराए, चई हिकिड़ो संत त ॿाहिरि बीठो आहे। चई न न, उहो त नांगनि वारो आहे, नरमुंडनि जी माला, राम 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 राम, उन खे न भाई। चई मतां उहो दरवेश हुजे, हिकु बार वठी त हलीसि। आख़िर न करे यशोदा मैया खे तयारु कयूं, कपिड़नि में लपेटे लपेटे छातीअ सां चिपकाए करे, ऐं जीअं भोले बाबा वटि खणी आई त भोले बाबा परियों खां ॾिसण में ई प्रेम समाधि में खोइजी विया। लाला रोअंदो थो अचे, जीअं शिव भॻवानु गोद में खयों त शिव भॻवानु रोअणु शुरू, ऐं लाला खीखी खीखी करे खिलण लॻा। चओ हरे राम। ॾिठे ॾिठे यशोदा ये साधु पहुतल अथई, ॾिस कीअं लाला खे चुप कराए छॾियईं। लाला को रोएबो रोएबो ले गयो, साधु रो रहियो है, लाला हंस रहियो है, हंसबो दे गयो, रोएबो ले गयो, रोअण खणी वियो, खिलण रहियो। शिव भगवान कन्हैया जा चरण नंढा नंढा खणी करे अखियुनि ते था लॻाइनि, मस्तक ते था लॻाइनि, हा हा सर ते था लॻाइनि, गले था लॻाइनि। चवनि था हूअं त अवसर ॾींदा कोन गोलोक में, हा हिन ई रूप में असांखे अवसर मिलंदो आहे जॾहिं बि ईंदा आहिनि। काफ़ी देर तक भगवान गोद में खयो यशोदा मैया खे। चवनि था मैया हाणे कॾहिं न रोअंदे, चिंता न कजां, हे रोआरींदो भले ॿियनि खे। चओ जय श्री कृष्ण, हे रोअंदे कोन, राक्षसनि खे रोआरींदो, पापियुनि खे रोआरींदो, विरह में गोपियुनि खे रोआरींदो, लेकिन ख़ुदि न रोअंदे कॾहिं ॾिसजां। चओ जय श्री कृष्ण। हाँ प्रेम में विरह में रोए त अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन पोइ बि कमु कजां मैया, हिन खे जाते तूं सनानु कराए न, उते नंढो सो शिवालय ठाहिजां। शिव भॻवानु चवनि था हिन जे सनान जो अमृत जल प्रसाद रूप में मूंखे मिले। बोलो गौरी शंकर भगवान की। शिव भगवान प्रेम भक्ति जा द्वार, रोज़ शिव भगवान के कम से कम एक बार स्तुति कंदा कयो, हे भोलेनाथ मूंखे राधा माधव जे चरणनि में निश्चल प्रेम मिले। अचो थोड़ी देर भोले बाबा के याद कयो। बोलो कपिलेश्वर भगवान की। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभु नाथ रे, ओ भोलेनाथ रे। भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे, ओ भोलेनाथ रे। हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे, ओ भोलेनाथ रे। भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, भोलेनाथ रे, ओ शंभुनाथ रे। भोले बाबा जी दर तेरे मैं आया जी, खाली झोली लाया जी, मेरी खाली झोली भर दो जी। ओ भोले बाबा जी दर तेरे मैं आया जी, खाली झोली लाया जी, खाली झोली भर दो जी। हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे, ओ भोलेनाथ रे। मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे,
भोलेनाथ रे। हो ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय। हाँ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हो सर से तेरे बहती गंगा काम मेरा हो जाता चंगा। नाम तेरा जब लेता हो महादेवा तेरा डमरू डम 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 तो बज तो जाए रे हो। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हो जाए सवेरे कैलाशी ने डमरू नाद बजाया। हो डमरू बोला डम 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 सारा नगर जगाया रे बोला शंभू आहा बाबा शंभू दर्शन करने आए शाम। कहाँ पथलीना रे कहाँ पथलीना रे श्री वृंदावन धाम का। कहाँ पथलीना रे श्री वृंदावन धाम का। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। बोलो गौरी शंकर भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हेरे उत्सव मनाए रहन गोकुल में बढ़िया धूमधाम सां ॾींहं राति हिकु ई थी आहिनि साध संगत जी। नंद बाबा के अचानक ख्याल आयो त भैया हिते आख़िरी तारीख़ 31 मार्च अची वई आहे ऐं असांखे टैक्स पेड करणी आहे कंस वटि। हाँ वरी हो बदमाश कुछ गड़बड़ न करे आतंकवादी तंहिंजे करे तव्हां खूब उत्सव मनायो। मां कर पटाए करे अचां थो मथुरा नगरी में। नंद बाबा हली आ होॾे हेॾे उत्सव मनाए रहिया आहिनि बढ़िया। चओ जय श्री कृष्ण। ऐं होॾे छा थियो मथुरा में कंस हड़बड़ाइजी वियो। कंस चए थो हाणे गोकुल में पतो पियो आहे गोकुल में प्रकट थियो आहे गोकुल जी सभिनी ॿारनि खे मां मारे छॾींदुमि। कुझु बि थिए मां पंहिंजे दुश्मन खे न छॾींदुमि। हरे कृष्ण। तॾहिं पूतना आई। चओ हरे राम। पूतना चए थी भैया तव्हां थोरो टेंशन में था नज़र अचो। मुंहिंजो दुश्मन अची वियो आहे मौत काल अची वई आहे त छा मां लाॾा गाया? दुखी न हूंदुमि त छा कंदुमि? चई मुंहिंजे हूंदे मां जो वेठी आहियां। वाह 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 देवी तूं कुझु कल्याण कर। तव्हां घबरायो न मुंहिंजो त कमु ई आहे ॿारनि खे मारणु। पूरा चट थी करे अचां हिन महिल ई थी वञा। अरे पूतना तुंहिंजो शक्ल सूरत पहाड़ जहिड़ो हे मुंहुं ॾिसंदा त ईअं सॼी गोकुल ख़ाली थी वेंदी। घबरायो न मां पूरो फेशियल कंदुमि साइज़ ठीकु कंदुमि। अचे वणनि जहिड़ा जेके ॾंद अथई उहो डेंटिस्ट वञा थी पई बदिलाए करे नई बत्तीसी हणाए थी अचां। नंढा नंढा ॾंद बढ़िया ब्रश व्रश करे चङी तरह वञा थी तव्हां घबरायो न। पाउडर क्रीम लॻाए करे बिल्कुलु मिस यूनिवर्स ठही वेंदुमि। वाकई जेॾी महिल आई न गोकुल में त गोकुलवासी हैरान थी विया। हीअ केरु आहे? यशोदा मैया जी कोई भेण आहे? केरु आहे? स्वर्ग मां आई आहे? कोई देवी आहे या लक्ष्मी माता जी चचेरी बहन त न आहे? ये तो थींदा आहिनि न दैत रूप बदलण में। चओ हरे राम। ये तो ॾाढा कपटी ऐं ॾाढा सिद्ध थींदा आहिनि। हिननि खे वॾी विद्याऊं ईंदियूं आहिनि। अहिड़ो सुंदर बेश ठाहे वई जाड़े जाड़े भीड़ वञे पई ओॾे ओॾे हलंदी वई। अचानक माण्हुनि खां पुछऊं त हेॾे छा थो थिए काॾे था वञो? चई यशोदा मैया को लालो वयो है। चई पहिरियों एॾे ई श्री गणेश कयो। हक़ीक़त में भगवान उनखे ओॾे ई प्रेरित कयो कि ॿिया ग्वाल बाल आहिनि ये कंहिंजो अहित न करे मुंहिंजे दोस्तनि जो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। नंद भवन में जीअं ई आई यशोदा मैया पहिरीं द्वार ते बीठी
ऐं साओ करे पूतना चएसि थी यशोदा सुञाते मूंखे? यशोदा मैया ॾिसे थी केरु अची वई, ज़िंदगी में पहिरियों बार त ॾिसां थी हिनखे। अरे न सुञाते, यशोदा मैया यश ददाती इति यशोदा, जे श्री कृष्ण भगवान खे बि यश ॾिनो। उहा चए थी मां चवंदीमांसि न सुञाणा वीचारीअ खे दुख थींदो। अरे हा 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 अच मुंहिंजी भेण, भेण मुंहिंजी सहेली, हा तोखे कीअं न सुञाणंदमि। चओ हरे राम, चओ जय श्री कृष्ण। कई बार संगत असांखे फ़ोन लॻाईंदी आहे, उहे जे 5 सालनि में कोन ॻाल्हायो, उहे अचानक चवंदा आहिनि हा सुञाणे थो मूंखे? हा हा तव्हांखे सुञाणूं था, बढ़िया। अच्छा ॿुधाए केरु आहियां? मां वियासीं। माना आवाज़ पहचान में अचे थी, नालो यादि न आहे। चओ हरे राम। यशोदा मैया चयो हा हा तूं का कीअं न सुञाणंदुमि तोखे भेण, अच 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 बढ़िया भोजन कर। ये भोजन पोइ पहिरियों मूंखे पतो पियो आहे तोखे लाला जायो आहे। हा चयो त वेठो आहे झूले में, अच। जीअं अंदरि एंट्री कई पूतना, कन्हैया ॾिठो त अरे बाप रे त पूतना अची वई। अञा खीर मलाई खाधासीं कोन, ॾुध मलाई कोन खाधासीं, मक्खन खाधोसीं कोन, पहिरियों ई ज़हर पीआरण अची वई। अखियूं खणी भॻवानु बंदि कयो, नेत्र बंदि कया। संत चवनि था अखियूं छो बंदि कयूं? चयो इन करे त ज़हर पीआरण आई आहे। ॿियो संत चए थो इन करे न, इन करे अखियूं बंदि कयूं। श्री कृष्ण भॻवानु की ज़हर पीआरींदी, ज़हर असांखे पीअण जो आइडिया आहे कोन। असां त खीर पीअण वारा। भोले बाबा ज़हर पीतो हो त भोले बाबा खे यादि था कनि। चओ जय श्री कृष्ण। भोले बाबा सां सोल कनेक्शन जोड़ियूं त भोले बाबा आप आओ जहर जहर आप पी जाना और दूध दूध हम पी जाएंगे। चओ हरे राम। त्या संत चवनि था इन करे न, अखियूं त पाण ई बंदि थी वियूं, पाण ई बंदि थी वियूं। हा भगवान जे दाहिने नेत्र में सूर्य भगवान, सूर्य लोक जो निवास आहे, खॿे में चंद्र देवता जो। सूर्य चंद्र ॿई देवता चवनि था इहा पापिण असांजे स्वामीअ खे ज़हर पीआरण आई आहे। असां पंहिंजे घर में पंहिंजे लोक में त हिनखे जॻह न ॾींदासीं, बंदि थी आहे। चओ हरे राम। लेकिन संत चवनि था न भाई, अगर सच में ॾिसो त इहा ॻाल्हि आहे कि कन्हैया नेत्र बंदि था कनि त अरे पूतना मूंखे खीर पीआरण आई आहे। हाँ हिन जी मुक्ति मां कंदुमि त हिनखे काॾे मोकिलियां? स्वर्ग मोकिलियांसि? न, उतां त वरी जनम थींदो आहे। ब्रह्मलोक? न न, उते बि कल्प तक रहंदी, करोड़े साल वरी वापसि ईंदी। न न, इनखे मां वैकुंठ मोकिलियां, जाते यशोदा मैया खे मोकिलींदुमि, उते हिन जी व्यवस्था करणी पवंदी। इन करे भॻवानु नेत्र बंदि था कनि। चओ हरे राम। पूतना अची करे भगवान खे गोद में खयूं। पहिरियों त प्यार दुलार नाटक करण लॻी। अरे यशोदा मां जंहिंखे खीर पीआरींदी आहे न त उहे बालक ॾाढा मज़बूत थींदा अथई, बढ़िया, उहे कॾहिं रोअंदा न आहिनि। अच्छा भेण वाह वाह, तूं हिनखे स्तनपान कराए। पूतना बढ़िया ईअं लाॾा ॻाए ॻाए करे हिली डुली करे श्री कृष्ण खे ज़हर पीआरण लॻी। चओ जय श्री कृष्ण। और जीअं ज़हर पीआरण लॻी भॻवानु ज़हर सां गॾु गॾु उन पापिण जा प्राण पीअण लॻा। चओ हरे राम। खीर भी पीतो भगवान, जहर भी पीतो ऐं प्राण भी पीता, टई पीता। जी प्राण पीता त हाहाकार मचियो पूतना जे अंदर। अरे लाला छोड़, लाला छोड़, खणी करे उॾामी बिल्कुल आकाश में। लाला छोड़, लाला छोड़। भगवान चवनि था मौसी, एक त असां पकड़ींदा न आहियूं कंहिंखे, पकड़ींदा आहियूं त पोइ छॾणु सिखिया ई न आहियूं, पहुचाए करे दम वठंदा आहियूं। चई जी ॻाल्हाए थो पियो, हे न 6 ॾींहं जो छोरो, 6 दिन को छोरो बोलियो। चई बोलियो बोलियो। पकड़े करे अहिड़ा प्राण पीता भगवान, पूतना जा ॾंद निकिरिया ऐं पहाड़ रूप में असली पंहिंजे देह में प्रकट थी वई। किरंदे किरंदे ठका अची जो किरी 9 किलोमीटर जा जेके बि पेड़ पौधा वनस्पति धराशाई करे छॾी। चओ हरे राम। चकर भाटा खां वठी करे सिधो जरा भाटा तक जेतिरा बि वण टिण हुया सभु चौपट। यशोदा मैया बेहोश, ग्वाल बाल डुकण लॻा। अरे डुकंदा डुकंदा विया। यशोदा मैया, यशोदा मैया, हल हल, तुंहिंजो लाला सुरक्षित अथई, काथे आहे? तॾहिं विया, ॾाकण वाकण लॻाए करे ॾिठूं त पूतना जी छातीअ ते भॻवानु त क्रीड़ा कलोल करे रहियो आहे, उगूं उगूं करे रहियो आहे। 8-10 जोड़ियूं बढ़िया ॾाकण ठाहे करे मथे चढ़िया, जीअं तीअं संभाले करे। लाला जो त बाल बि बांको न थियो आहे। यशोदा मैया खे गोद में ॾिनूं, प्राण में प्राण आया। हे नारायण तुंहिंजी दया आहे। भगवान चए थो वाह, गोद में खड़ी वेठी आहे, दया नारायण जी आहे। हाँ गोद में वेठो आहे हिते त उनजो पतो वतो ई कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। नारायण तूं हिन जी रक्षा कई आहे।
चई ॿियो केरु बचाईंदो अम्मा, हिननि सां त मूंखे ई पुॼणो पवंदो। अरे 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 हिकिड़ो ब्रजवासी आयो, चए थो अरे यशोदा मैया इतनी भारी पहाड़ से भी बड़ी वो पूतना डायन थी, वो कहाँ है? घबरा मत, मर गई। और मरी मराई पूतना में तो हम भी 20 डंडे मार के आए हैं। ये मतलब मरी मराई पूतना में थी जिंदगी खे हणी सघंदासीं छा? चओ हरे राम, जिंदगीअ जे साम्हूं त सभु डुक पाए भॼिया, मरीअ खे ई हणी था सघूं। मरी कीअं थो, लाला ॼाणे ऐं उहो भगवान जाने, असांखे पतो न आहे, पर लाला सुरक्षित अथई तुंहिंजो। यशोदा मैया ब्राह्मण खे दान थी करे, तुरंत नज़र लाहिण जे लाइ गौशाला वठी आई, गांयुनि जी पुछ खणी करे गोल गोल घुमाई, जे अगरबत्ती घुमाए वियुनि, चारों तरफ़ घुमाए करे गोत्र सां गोबर सां स्नान कराई। चओ जय श्री कृष्ण। हे गौ माता हिन जी रक्षा कजां। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अरे नंद बाबा पहुता कंस वटि, वॾो थाल खणी आया, हीरा जड़ित, उन में मक्खन रखियल। कंस पुछे तो अॼु तव्हां एॾी भेंट खणी आया आहियो, एॾा छकड़ा बैलगाॾियूं भरे, हिन में छा खणी आयो? ताज़ो ताज़ो मक्खन तव्हांजे लाइ खणी आयो आहियां, मिठाई खणी आयो आहियां। उहो जो पर्दो हटाई त थाल ॾिसी हैरान, अहिड़ो थाल त कंस वटि बि न हो, रतन हीरा मोती मुनगा जड़ियल, वरी मक्खन ताज़ो खाए थो, आहा मिठाई खाए थो, आनंद अची वियो। वाह वाह वाह, नंद बाबा कहिड़ी ख़ुशीअ में था खारायो। चई साईं प्रभु जी कृपा सां असांजे घर लाला आयो आहे, हाणे 80 साले में, 70-80 साल जी उमिरि में भगवान लाला ॾिनो। अरे वाह वाह वाह, वाधायूं वाधायूं नंद बाबा, भगवान करे तव्हांजो लाला वॾो बलवान थिए, सशक्त थिए ऐं दुश्मननि जी ऐसी की तैसी करे। कन्हैया झूले में झूलन था, चवनि था मामा तथास्तु, ऐसे ही होवेगो। चओ हरे राम। नंद बाबा वापसि आया त वसुदेव बाबा मिलिया, हिते हिननि जी वार्ता हली आहे। कंस तव्हांखे ॾाढा दुख ॾिना, 6 पुट मारे छॾिया, हीउ कपटी आहे, हिन जो कोई भरोसो न आहे। वसुदेव बाबा चवनि था मूंखे त अपशुगन था थियनि, तव्हां बि जल्दी वञो, मूंखे लॻे थो वरी गोकुल में उत्पात न थिए। ॿई बालक त असांजा सुरक्षित आहिनि न, छोजो रोहिणी माता हुननि जी पत्नी हुई, बलराम त पहिरियों ई अची आहे। चओ जय श्री कृष्ण। बोलो बलराम जी महाराज की जय। आयन पर अञा जो नामकरण कोन थियो तो भाई, हा न, महीना गुजरंदा वेंदा पोइ नामकरण थींदो हिननि जो। चओ हरे कृष्ण। नंद बाबा चवनि था तव्हां चिंता न कयो, ॿई बालक सुरक्षित आहिनि, लेकिन तव्हां जल्दी वञो। तरी जल्दी जल्दी हलिया, नारायण 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 कीर्तन कंदा था वञनि। केरु? नंद बाबा। ही नारायण मुंहिंजे बालकनि जी रक्षा कजां। कन्हैया चवनि था वे बाबा बि चिंता छॾनि कोन था पिया। चओ जय श्री कृष्ण। नंद बाबा पहुता त पतो पियो पूतना आई ॾाइण भयंकर। पूतना केरु आई आहे? ये भयंकर राक्षसी, एॾी भयंकर। और कान्हा हेतिरो सो 6 ॾींहंनि जो, पोइ कुझु थियो त न? कुझु बि न थियो, त खेॾे थो बढ़िया। ॾिसो कान्हा त कबड्डी तो खेॾे वेठो होॾे। चओ हरे राम, हथ पेर तो हलाए। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अरे त मरी कीअं पूतना? पतो ना है, लाला तो बढ़िया खेॾे पियो उन छातीअ ते, और पूतना जय गोपाल थी वई। चओ हरे राम। छोटा सा कन्हाई पूतना भी आई, पकड़ा जो कन्हाई ने तो नानी याद आई। दैया दैया मैया मैया, छोटा सा कन्हाई पूतना भी आई, पकड़ा जो कन्हाई ने तो नानी याद आई। आया 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 वृंदावन वाला, अरे आया 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 वृंदावन वाला। हाँ मोहनी है मूरत, ब्रज का है राजा, सोहनी है सूरत, यशोदा का लाला। आया 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 वृंदावन वाला। आया 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 वृंदावन वाला। अरे आया 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 वृंदावन वाला। हे आया 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 वृंदावन। हरि बोल। ब्रेकिंग न्यूज,
सुनो खबर ये ताजा है, कान्हा ब्रिज का राजा है। सुनो खबर ये ताजा है, कान्हा ब्रिज का राजा है। अरे सुनो खबर ये ताजा है, कान्हा ब्रिज का राजा है। सुनो खबर ये ताजा है, कान्हा ब्रिज का राजा है। और जो ना उसका कहना माने, बजता उसका बाजा है। जो ना उसका कहना माने, बजता उसका बाजा है। सारे गम पद निसा, सानी दप मगरे सा। आया 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 वृंदावन वाला। ओ आया 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 वृंदावन वाला। मोहनी है मूरत, दिल का है काला, सोहनी है सूरत, यशोदा का लाला। आया 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 वृंदावन वाला। हाँ आया 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 वृंदावन वाला। अरे आया 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 वृंदावन वाला। ओ आया 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 वृंदावन वाला। नंद बाबा हिकिड़ी मुसीबत थी, या पूरा रोड ट्रैफिक जाम थी है। ये पूतना क्रिया सब रास्ता बंद थी है। कीअं कीअं उन जो संस्कार कीअं कीअं जो खंड खंड करे ऐं जेके वण किराया ताईं 9 किलोमीटर में उन सां इन जो संस्कार थी वेंदो कि अरे वाह, ये आइडिया त आई कोन दिमाग़ में। जेॾीमहिल उन जो संस्कार थियो त अद्भुत खुशबू थी। खुशबू, हा हा, परीक्षित महाराज चवनि था वो त राक्षसी हुई महाराज, भयंकर। उन जी शरीर में खुशबू कीअं आई? सुखदेव भगवान चवनि था परीक्षित भगवान जी महिमा अपरंपार आहे। अरे वो ध्यान में कंहिंजे अची वञनि त उहो देवताउनि खां ऊंचो थी वेंदो आहे। हिन त पंहिंजे गोद में श्री कृष्ण खे खयो, स्तन पान करायो त हिन जा पाप बचा काथे। ये त शुद्धम शुद्धम पवित्रम पवित्राणाम पवित्रम थी वई, बिल्कुलु अति पवित्र थी वई। चओ जय श्री कृष्ण। हे परीक्षित, तोखे मां हिन जो पिछलो जन्म ॿुधायो। जेॾीमहिल पूतना विमाननि ते चढ़ी करे वैकुंठ थी वञे पई त परीक्षित महाराज वरी प्रश्न था कनि त हिनखे वैकुंठ कीअं मिलियो? कमाल जी ॻाल्हि आहे। हे त भॻवान खे ज़हर पीआरण आई, कपट करे आई भॻवान जे साम्हूं। त सुखदेव भगवान चवनि था ये पिछले जन्म में राजा बलीअ जी धीअ हुई। चओ जय श्री कृष्ण। रत्नावली इन जो नालो हो। ऐं जेॾीमहिल भगवान वामन रूप में आया, नंढा बटुक ठही करे, त हिन जे अंदरि वात्सल्य आयो। काश मुंहिंजो पुटु हुजे, मां हिनखे खीर पीआरियां। हिकु लाइन बसी आहे, मन में कल्पना कई, भाव रखी। भगवान चयो तथास्तु माता, तुंहिंजो भाव प्रेम वारो आहे, मां तोखे वरदान थो ॾियां। ऐं जेॾीमहिल भगवान विराट रूप धारण कयो, 2 पेरनि में स्वर्ग तक नापे वरितो, त भुलिजी वई प्रेम प्यार, क्रोध में अची वई। ईअं तो वसले हिन जीअं हथ में अची वञे, मूंखे त हिनखे ज़हर पीआरे छॾियांसि। भगवान चयो ओहो माता, तूं सम्झे न, मां त हिन महिल बि तुंहिंजे पिता जो कल्याण करणु आयो आहियां, उनजी सदगति करणु आयो आहियां, उनखे अचल राज ॾियणु आयो आहियां। काई ॻाल्हि न आहे, तथास्तु, इहो बि तुंहिंजो मनोभाव पूर्ण थींदो। तंहिंजे करे न खीर बि पीआरियो, गोद में बि खयो, ज़हर बि पीआरियो। भगवान पूर्ण काम श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ॿियनि शास्त्रनि में असां वञूं त हिकिड़ी कथा ईंदी आहे, कांव जे रूप में बि हिकिड़ो असुर आयो। भगवान उन जो बि उद्धार कयो, जंहिंजो नालो कागासुर। बोलो भक्त वत्सल भगवान की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे गोकुल में उत्सव हली रहियो आहे। हिकु ॾींहुं ध्यानु ॾिजो, ॾाढी सुंदर घटना थी गोकुल में। यशोदा मैया जे आंगन में सभु नचनि ॻाइनि पिया, खेॾनि पिया। यशोदा मैया चयो भाई तव्हां नचो ॻायो ठीकु आहे, लेकिन बीहो, अॼु लाला करवट बदिली आहे, इन जो महान उत्सव थींदो, भंडारा हलंदा, मिठाइयूं बटिजंदियूं, गौदान थींदो, ब्रह्म भोज थींदो, लेकिन तव्हां गोड़ कंदव त लाला जी निंड खुली वेंदी। मां लाला खे पहिरियों होॾे ॿाहिरि अंदरि आंगन में सुम्हारे अचां, पोइ तव्हां ख़ूब नचो ॻाओ। ठीकु आहे मैया। कन्हैया खे खणी वई ऐं महल जे ॿाहिरि जेको अंदरि आंगन हो
उते रखी आई, बढ़िया पौड़ाए आई उते। ऐं हेॾे सभु नचण टपण ॻाइण लॻा, जोर जोर सां गीत ॻाइनि, लाॾा ॻाइनि। कन्हैया चए वाह, जे घोट जा लाॾा था ॻाइनि उनखे ॿाहिरि कढी छॾियो अथऊं। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त जंहिं जॻह ते कान्हा विश्राम पिया कनि, उते हिकिड़ी बैलगाॾी बिना बैलनि जे बीठी, शकट। उन में हिकिड़ो असुर अची वियो, शकटासुर। चओ हरे राम। कंस मोकिलियो उनखे, त भगवान लाल लाल चरण खणी करे जो थोड़ा सा स्पर्श कया तो शकट ईअं गुलाटियूं खाइण लॻो, ऐं धम सां अची ठक अची किरियो धरतीअ ते। जोर सां आवाज़ थियो, सभु डुकंदा डुकंदा आया, न तूफ़ान आयो न आंधी आई। ॾिठूं त ॾुध ॾही खीर बर्तन सभु टुटल फुटल पिया आहिनि, घी वहियल पियो आहे, अरे मक्खन बिखरियल पियो आहे। छा थियो, कीअं थियो? नंढा नंढा ॿार बीठा, मैया हम बताएं। हाँ बताओ लाला, क्या हुआ, कैसे हुआ? कि आपके छोरे ने ना, लाला ने ऐसे चरण से शकट उड़ाए दी नो। भाई कृष्ण पंहिंजे चरण सां हे शकट उड़ाए छॾियो, बैलगाड़ी उड़ाए छॾी आसमान में। दारी के भांग खा के आयो है, हाँ भंग पी आयो आहे छा? हल पंहिंजे घर खेॾ वञी। चओ हरे राम। कोई मञे नथो ॿारनि जी ॻाल्हि, ॿार कसमूं था खाइनि। चओ जय श्री कृष्ण। कोई मञण लाइ तयारु कोन्हे। वरी खणी आई बढ़िया गौशाला में, गांइ जी पुछ घुमाई, गोत्र में स्नान ब्राह्मणनि खे दान थियो। पतो न आहे कन्हैया जे मथां हेॾा वॾा वॾा उत्पात था अचनि पिया। हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, यशोदा मैया कन्हैया खे खीर पीआरियो। बढ़िया खीर पी करे बढ़िया यशोदा मैया खे लॻो कि हिनखे विश्राम कराइजे। भगवान ॾिठो त कोई असुर अची रहियो आहे, थोरो वज़न वधाए छॾियो भगवान पंहिंजो। यशोदा मैया सोचे थी वधीक खीर पीओ थो अथई तॾहिं वज़न वधियो अथसि, त हिनखे खेॾण लाइ छॾियां थी। आंगन में उनखे बढ़िया सुम्हारे करे खेॾण लाइ छॾी, पाण अंदरि हली वई कमु करण लाइ। कन्हैया सम्झी विया, मामा ने उड़न खटोलो भेजो है। तृणावर्त राक्षस आयो। तृणावर्त हिकिड़ी आवर्ती थींदी आहे न, हवा गोल गोल हलंदी आहे, उन में कख पन कुझु बि उॾामण लॻंदा आहिनि। कई बार त खटियाऊं छत बि उॾामी वेंदा आहिनि साध संगत जी। चओ हरे राम। वो भयंकर तूफान जे रूप में तृणावर्त आयो। कन्हैया चई, अब तो उड़न खटोले में मैं घूमूंगो उड़ूंगो। और वाकई कन्हैया खे खणी करे उॾामी वियो राक्षस। पहिरियों त भगवान बढ़िया सैर कई, ब्रजधाम जी, गोकुल जी, नंदगांव जी, जतीपुरा जी, बरसाने जी, गोवर्धन जी, ये 7 गांव आसपास जा घुमी करे जेॾीमहिल मथे उॾामियो तृणावर्त भगवान खे मारण जे लाइ, त भगवान अचानक वजन वधायो। तृणावर्त चवणु लॻो, ही छा आहे? सम्झ में नथो अचे, सांवरो सलोनो बालक आहे कि कारो पत्थर आहे वॾो कोई? न खणी आयो मां। भगवान चए थो, छोड़ा पापी, माण्हू पत्थर में बि मूंखे निहारींदा आहिनि, पाए वठंदा आहिनि, ऐं तूं साक्षात कृष्ण में बि पत्थर खे थो निहारे। ॿी पत्थर ते ई पटके करे तोखे परमधाम पहुचाईंदुमि। भगवान हुनखे शिला ते पटकियो ऐं पटके सिधो परमधाम गोकुल सिधो गोलोक धाम मोकिलियो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। हाणे मां बार बार न ॿुधाईंदोमांव। यशोदा मैया खणी आई, गांइ जी पुछ घुमाई, तव्हां सभु सम्झी वञो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। महीना गुजरिया, अचानक हिकु ॾींहुं गर्गाचार्य महाराज पहुता। हक़ीक़त में उन्हनि खे वसुदेव बाबा ही मोकिलियो हुयो मथुरा मां, कि असांजे ॿारनि जा अञा नामकरण संस्कार न थिया आहिनि। नंद बाबा ॾिठो त गदगद थी विया, चरणनि ते किरी पिया, चरण धोतऊं, पूजा कयूं, प्रसाद भोजन खारायूं। धन्य भाग असांजा, तव्हांजी कृपा सां असां वटि 2 लाला आया आहिनि। आहा, लाला आया आहिनि, छा नालो आहे उन्हनि जो? इसे नालो त रखियो ई न। चई नालो न रखियो अथव? इसे नालो काॾो रखूं? तव्हां ई हाणे आया हो असांजे यदुवंश जा, तव्हां ई त आहियो महात्मा। काई ॻाल्हि न आहे, त इन जो नामकरण कयो। चई न, मां नामकरण न कंदुमि। छो? चई नामकरण कंदुमि कंस खे पतो पवंदो, वरी ख़तरो थी वेंदो। चई बाबा, कंहिंखे कानो कान पतो न पवंदो। चओ जय श्री कृष्ण। तव्हां हलो गौशाला में चुपचाप नामकरण थी वेंदो। चई हा ईअं ठीकु आहे, त तव्हां हलो ॿारनि खे वठी करे गौशाला।
यशोदा मैया रोहिणी माता ॿारनि खे खयूं। यशोदा मैया रोहिणी माता हिकिड़ी स्कीम ठाही पाण में, ॾिसूं इहे बाबा जी पहुतल आहिनि कि झोला छाप त न आहिनि, खड़िया पलटन डोले न आहे, कीअं जीअं ॿारनि जी अदला बदली था करे छॾियूं। चओ हरे राम। हे रोहिणी, हे कृष्ण खे तूं संभाल, हे दाऊ मूंखे ॾे। चओ हरे राम। मां नाला तव्हांखे ॿुधाइण लाइ थो चवां, हा न। तूं बालक खे ॾे, हे बालक लाला तूं खण। ॿार बदिलाए छॾियूं। कृष्ण रोहिणी माता जे गोद में, दाऊ यशोदा मैया जे गोद में। और गर्गाचार्य महाराज आया, बाबा नामकरण, नाम धरियो बालकनि खे। हा हा मैया। और जो ॾिठो ॿारनि खे, अञा पूरी तरह न ॾिठो, गोद ॾिठी और सम्झी विया अंतर्यामी। चवण लॻा यशोदा मैया खे, यशोदा हे तुंहिंजी गोद में जेको बालक आहे, चओ हरे राम, इहो तुंहिंजो बालक न आहे, रोहिणीअ जो बालक आहे, ऐं रोहिणीअ जे गोद में तुंहिंजो बालक। चओ हरे राम। गर्ग पुरोहितो राजन यदूनाम सुमहातपा व्रजम जगामनंदस्य वसुदेव प्रचोदित। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बाबा जी तव्हां सच था चओ, बालक त असां हिक ॿिए जी गोद में कया आहिनि, पर असां तनिक बि भेद न मञींदा आहियूं। इहा ॻाल्हि बि सची चई यशोदा मैया। वो त ॿियनि ॿारनि खे बि प्रेम कंदी ॾाढो। हिकदमि कोमल संत हृदय, महात्मा हृदय, सभु सदगुणनि जी खान यशोदा मैया। तॾहिं तो उते श्री कृष्ण आया। हरे राम। सभिनि खां पहिरियों यशोदा मैया चयो हिन बालक जो नामकरण कयो। यशोदा मैया जे गोद में बलराम हा। उन्हनि खे जीअं ॾिठो तॾहिं गर्गाचार्य महाराज चवण लॻा, अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गुणे आख्यास्ते रामैति बलाधिक्याद बलम विदु। हे माता, तुंहिंजे गोद में जेको बाल, हे गोपाल जेको आहे, इन में अनंत बल थींदो, एतिरी शक्ति थींदी कि इन जो नालो ई पइजी वेंदो बलराम। बोलो बलराम जी महाराज की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे संकर्षित कयो वियो आहे हिकु जॻह खां ॿिए जॻह ते। माताऊं थोरी पई सम्झनि, इन करे हिकिड़ो नालो हिन जो संकर्षण बि थींदो। चओ हरे राम। प्यार सां हिन खे दाऊ दादा बि चवंदा, हे झगड़ा शांत कराईंदो। महाभारत युद्ध में न हो बलराम जी। चओ हरे राम। हलिया तीर्थ करण, कंहिं बि तरफ़ लड़ाई न कई, उल्टो चवनि पिया लड़ाई न कयो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अच्छा, बढ़िया, ॾाढो बढ़िया नालो रखियो अथव बलराम। हाणे हिन बालक खे ॾिसो, जीअं रोहिणी माता जे गोद में नज़र वई श्री कृष्ण खे ॾिठऊं त गर्गाचार्य महाराज चयो, अरे हे बालक त साक्षात खोइजी विया, समाधि लॻी वई। समाधि लॻी वई, त्राटक समाधि। हिकिड़ी समाधि थींदी आहे अखियूं बंदि मुंहुं बंदि, प्राण रुकी पवंदा आहिनि ऐं 10वें द्वार ते प्राण स्थिर थींदा आहिनि। लेकिन हीअ त्राटक समाधि, मुंहुं खुलियल अखियूं खुलियल ऐं प्राण बंदि। अहिड़ी समाधि भॻवान जे दर्शन में बीठे बीठे लॻी वई। हाणे 1 मिंट थियो, 2 मिंट थिया, यशोदा मैया चऊं अहिड़ा कहिड़ो योग था कनि, छा आहे ही, छा था कनि पिया। 5 मिंट 10 मिंट थिया, बाबा जी बाबा जी बाबा जी बाबा जी आवाज़ ई न ॼनि। 10-15 मिंट गुजरिया, रोहिणी माता घबराए जी, महाराज जी पधार तो नहीं गए, हम ही पे कलंक धरनो थो क्या। अरे छा थियो, यशोदा मैया आवाज़ कई, बाबा जी। तरी होश में आया, हा हा, काॾे काॾे तव्हांजो ध्यानु वियो। चई न न, मां त नालो पियो सोचां। ईअं कलाक नालो, असां त घबराइजी वियासीं, बाबा जी छा थियो। चओ हरे राम। हिन जो कहिड़ो नालो तव्हां रखंदव, हिन जा कहिड़ा गुण आहिनि, ज्योतिष फल कुझु त ॿुधायो। चई अम्मा, हे बालक तुंहिंजो साक्षात भॻवान इशारो कयो बाबा जी। हाली भेद न खोलियो, बालक ई रहण जो। हिन महिल ई भॻवानु कंदो त कबट में बंदि करे छॾींदा, मिश्रीअ जा 4 दाणा रखंदा, घुमण वेंदा त मां कबट में बंदि घुमंदा फिरंदा। मूंसां त ईअं कंदा आहिनि माण्हू। चओ हरे राम। अगरबत्तियूं अहिड़ी ॿारींदा, 5 ठोके ॼणा हणी साह खणी माण्हू ऐं तकलीफ़ ते। तव्हां त कॾहिं वियो 5 अगरबत्तियूं ॿारे ऐं साम्हूं सुंघी ॾेखारियो 5 मिंट। चओ हरे कृष्ण। खाइण लाइ बसि इहे मिश्री खाराईंदा रहंदा आहिनि मूंखे।
दया कयो मुंहिंजी पोल पट्टी न खोलजो, न त मां वंचित थी वेंदुमि, मक्खन मिश्री कानो खाईंदुमि, मलाई रबड़ी। हाँ समझी आ, चओ जय श्री कृष्ण। छा साक्षात चई साक्षात गुणनि जो खजानो आहे। वाह वाह, गुणनि जो खजानो आहे। त हिन जो नालो चई हिन जो नालो छा ॿुधाए, हे कई जन्मनि में आयो आहे। हिन जा कई नाला आहिनि, बाबा साहिब कई नाला न हिकु नालो ॿुधायो, हुन जा कई रूप आहिनि, कॾहिं श्वेत में, कॾहिं लाल वर्ण में, कॾहिं पीले वर्ण में, हिन बार श्याम वर्ण में आयो आहे। चओ जय श्री कृष्ण। बहूनि सन्ति नामानि रूपाणि च सुतस्य ते गुणकर्मानुरूपाणि तान्यहं वेद नो जना। अरे हिन जी महिमा वेद बि नथा ॼाणनि पिया। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन करे हिन बालक जो नालो असां रखूं था श्री कृष्ण। बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। डी शार्प। आहा, अच्छा बाबा ये नाम को मतलब का होवे है? कृष्ण मतलब ये कर्षयति इति कृष्ण। माता जेको पाण ॾे खींचे वठे उनखे कृष्ण चइबो आहे। जेको इनखे ॾिसंदो ॿुधंदो सोचींदो वीचार कंदो निहारींदो बसि उहो कृष्ण जो ई थी वेंदो। एॾो प्यारो दुलारो थींदो, सभु इन सां प्रेम कंदा, सभु इनखे पंहिंजो ई पुटु मञींदा, पंहिंजो ई परिवारजन मञींदा। जेको इन सां प्रेम कंदो उनजी बि बिल्कुलु पऊ ॿारहा थी वेंदी। चई वाह बाबा, गदगद थी वियासीं। बाबा हिकिड़ी वेनती, छा थोरो सो ज्योतिष फल ॿुधायो। अॻिते हली करे नौकिरी कंदो, धंधो कंदो, वापार कंदो, या गायूं चराईंदो रहंदो? हा मां ॾिसां थो, हिन जी रेखा वञे थी ग्रह दशा। हा अमां हे चोर ठहंदो। बाबा तव्हां ठीकु त आहे न, पहिरियों त कलाक अलाए काॾे हली वियो, चोर छो बणंदो हे? 9 लख गायूं, नंद बाबा वटि राजा जो पुटु आहे, हा मदारीअ जो पुटु आहे, कोई ग़रीब जो पुटु आहे, चोर बणंदो, खाइण लाइ कोन्हे। थी ग्रह दशा थी चए अम्मा तूं पुछे त ॿुधाए, मैं मूंखे दोष न ॾे, चोर न ठहंदो, अजा चोरनि जो सरदार ठहंदे। ॿई माताऊं वीचारी सर पकड़े वेठियूं। अरे छा चोरी कंदो? थी माता घबराए न, हे कोई धन चुराईंदो न त छा चुराईंदो? ही चित चोर, नवनीत चोर, ये सभु कुझु चुराईंदो। हृदय दिलि मन बुद्धि चित सभु चुराए छॾींदो। नवनीत चुराईंदो। हरियति इति हरि, हिन जो नालो हिकिड़ो पवंदे हरि, सभु हरण करे छॾींदो। चई बाबा तव्हांजी ॻाल्हियूं ॾाढी अटपटियूं, बात बड़ी है अटपटी, झटपट समझ न आए, जो मन की खटपट मिटे चटपट दरस हो जाए। चई अम्मा तूं सम्झ बि न, वधीक गहराईअ में न वञ, हिन जो नालो श्री कृष्ण अथई। अच्छा मां हलां तो जयराम जी की। चओ हरे राम। गर्गाचार्य महाराज त हलिया। हाणे यशोदा मैया चए थी नाला त बढ़िया रखिया अथई चकाचक, पर चवण में थोड़ा टेढ़ा मेढ़ा आहिनि। कृष्ण, ये टेढ़ा मेढ़ा ईअं, ऐं कृष्ण बि टेढ़ो। थी पोइ नालो चई इन जो शॉर्टकट ठाहियूं था न, हे बलराम, एॾा नाला लंबा केरु खणंदो हिननि जा। चई कृष्ण खे मां चवंदुमि कनुआ, ऐं बलराम खे चवंदासीं बलुआ। प्यार जा पंहिंजा नाला इहे माताऊं धारण करे छॾिया। नाला केॾा बि सुंदर हुजनि, माताऊं टंगूं मञी छॾींदियूं। चओ हरे राम। केॾी महिल कलुआ कनुआ त केॾी महिल बलुआ, केॾी महिल कान्हा, केॾी महिल कन्हैया, इहे माताउनि जे प्यार जा नाला आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। हाणे भगवान श्याम सुंदर बांबड़ा पाए करे हलन था, उगू उगू करण बंद करे छॾियऊं, मम मम था कनि, मैया मैया भैया भैया बाबा बाबा, थोड़ो थोड़ो ॻाल्हाइनि था भगवान। हाणे बढ़िया खटर पटर शुरू करे छॾी अथऊं। ऐं जीअं भगवान हलणु शुरू कयो, अरे भैया यशोदा मैया ऐं रोहिणी माता जी 24 आवर्स ड्यूटी, सम्झो 24 घंटा ड्यूटी लॻी वई उन्हनि जी। चओ जय श्री कृष्ण। परीक्षित महाराज चवनि था अहिड़ो छा पिया कनि, भगवान त अञा नंढा आहिनि। चई नंढा आहिनि त वॾनि वॾनि खे नचाए छॾियऊं। केॾी महिल चौखट ते बांबड़ा पाए लटकी था वञनि, पोइ न दाएं था अचनि न बाएं, मैया बचाओ मैया बचाओ। वरी यशोदा मैया डुकंदी अचे, केॾी महिल चुल्ह में हथ विझण था वञनि पिया, और रोहिणी माता डुकंदी थी अचे। केॾी महिल बछड़े जा ॾंद गिनती था कनि, एकम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम। अरे छोरा मुंहं में हथ विझंदे चकु न पाए छॾी। केॾी महिल
बैल जा जेके सिंग आहिनि उनखे एक्सीलीटर सम्झी करे घुमाइनि था पिया। चओ हरे राम। 24 घंटा उन्हनि जी ड्यूटी लॻल आहे। चओ हरे राम। केॾी महिल काई माई था ॾिसनि त उनखे यशोदा मैया सम्झी ठुमुक 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 पोयों पोयों हलणु शुरू करे था छॾनि। केॾी महिल वॾे वॾे कुतनि जे साम्हूं हली था वञनि पिया। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हिकु ॾींहुं त कन्हैया हद करे छॾी। नंद बाबा रोज पूजा पाठ कंदा सम्झी। त ओॾी महिल नंद बाबा नेत्र बंदि करे ध्यान कंदा हुआ। शालीग्राम भगवान खे खणी करे माखीअ में सनानु कराईंदा हुआ, वरी खीर में सनानु कराईंदा, वरी जल में सनानु करे अभिषेक करे ऐं विहारे गुल चाढ़े करे अखियूं बंदि कंदा। रोज़ कन्हैया अची ॾिसंदो टुकुर टुकुर। हिते साक्षात वेठो आहे भगवान। हाँ हिकिड़ो गुल कोन चढ़ाए अथऊं हेॾे बढ़िया। चओ हरे राम। भगवान चवण लॻाए जय जय खूब नहाए, कभी शर्करा से शहद से जल से दूध से खूब नहाए, जय जय तो बड़ो मीठो है गयो होएगो। समझो था। नंढा ॿार भगवान के जय जय चवंदा आहिनि न, जय जय है न, जय जय चवंदा आहिनि। जय कर नालो ही भगवान जो पइजी वियो जय जय। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण सोचनि था आहे शालीग्राम खे सम्झूं गुलाब जामुन वांगुरु लॻे थो। ऐं रोज़ माखीअ में सनानु थो करे, खंड में बढ़िया, गुड़ में त केॾी महिल खीर में, हे त बढ़िया। आहा मिठो थी वियो हूंदो हिकदमि। अॼु वरी नंद बाबा पूजा कई, माखी ऐं सभिनि में सनानु कराए जो नेत्र बंदि कया, मंत्र पढ़णु लॻा जीअं ई त चई अॼु पोइ हिन जो भोग लॻाए ॾिसजे। कन्हैया आया धीरे धीरे ऐं उहो खयूं शालीग्राम सिधो हापू मुंहं में विझी छॾियऊं। हेतिरा सां कन्हैया हेॾो वॾो शालीग्राम गिटो फुलिजी वियो ईअं। ऐं नंद बाबा पंहिंजो पूजा अर्चन पूरो करे ऐं मथो टेकियूं, जय हो मेरे शालीग्राम भगवान की। ॾिसनि त शालीग्राम अंतर्धान। अरे शालीग्राम भगवान आप कहाँ चले गए? कोई गलती भई, अपराध हो गयो, पाप हो गयो, प्रभु क्षमा करो। वो बार बार माफ़ी कर वयो काॾे। वरी पिया सोचनि ईअं त न आहे, कोई यशोदा त न खणी वई। ओ महर यशोदा मैया डुकंदी आई। का भयो यशोदा खे पुछनि था, यशोदा शालीग्राम काॾे हुयो तूं? मूंखे कहिड़ी ख़बर, मां त वरी मखण थी कढां पई वेठी, मां त आई न आहियां हिते। तव्हां था पूजा कयो, तव्हांखे पतो हुजणु खपे। चई मां त पूजा कयमि, हिन महिल हिते रखियो ऐं मथो टेकियां त भगवान गायब। कोई असांखो अपराध थियो, छा थियो? कोई प्रायश्चित पूजा करणी पवंदी। ॾिसण लॻा कोई हेॾे होॾे त नज़र नथो अचे। ॾाढो सोच वीचार करण खां पोइ सोचनि था त बगल में नज़र वई। कन्हैया ईअं वेठा आहिनि, टुकुर टुकुर ॾिसनि था नंद बाबा खे। ध्यान वियो कन्हैया, तैने शालीग्राम देखियो, मेरे भगवान देखियो, तूने ठाकुर देखियो, अरे लाला जय जय देखियो, इथे हिन जो गिटो ईअं फुलियल छो आहे, ईअं फुटबॉल वांगुरु? पोइ शक थियो, हिन मुंहं में त न विधो आहे। खयूं नंद बाबा ठका हिकिड़ी धीरे सां, बिल्कुलु चमाट ठका कयूं। अहिड़ो गुलाचो ॾिनऊं नंद बाबा जो त सिधो कृष्ण जे मुख मां उहो शालीग्राम निकिरी ॿाहिरि। बोलो शालीग्राम भगवान की जय। अरे मेरे ठाकुर को खा गयो छोरो। अरे यशोदा पंहिंजे छोरे खे ॾिस, हे त शालीग्राम खाइयो, मुंहिंजे भगवान खे खाइयो। भगवान चवंदा भगवान खे खाइयो, जीअरो जागंदो भगवान साम्हूं वेठो आहे, उहे चमाटूं थो खाए पियो, ऐं शालीग्राम जा पूजा अर्चन था हलनि। वाह बाबा जी वाह। चओ हरे राम। ठाकुर वेठो आहे, उहो गुलाछा थो खाए वेठो। अरे माखी मिश्री ॾुध खीर, मेरे ठाकुर को खा गयो, कमाल जी ॻाल्हि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। यशोदा मैया एक बार वठी वई यमुना मैया जे किनारे ते, लाला तू वे मां अचां थी। चई होॾे असां शालीग्राम में दोसीं त नंद बाबा नाराज़ थी विया, अची करे चमाट हयूं। ऐं शालीग्राम मुंहं में न विझूं त हीअं था कयूं मिट्टी था मुंहं में विझूं। श्री कृष्ण भगवान मिट्टी खणी करे एतिरो लौंदो मुख में विधो। पृथ्वी माता गदगद थी वई। भगवान अॼु पहिरियों बार तव्हांजा चरण पिया आहिनि मुंहिंजे मथां, वरी तव्हां पंहिंजे मुख में धारण कयो आहे। बलहार वञा बलहार, मां धन्य थियमि प्रभु, कृतकृत्य थियमि। लेकिन दाऊ जी वेठा, चई अरे दारी के का डारियो है मुख में, मुंह खोल।
मिटी खाधी अथई कूड़ तो ॻाल्हाए बि तुंहिंजी हाणे शिकायत थो लॻायां। तुरंत डुकंदो डुकंदो आयो यशोदा मैया वटि, मैया मैया, अरे दाऊ छा थियो, लाला छा थियो, बलराम छा थियो, बलुआ का भयो, चई मैया मैया तुंहिंजे छोरे मिटी खाई छॾी, मिटी मुंहं में विधी अथई, तेरे लाला ने माटी खाई यशोदा सुन माई। तुझे लाला मिट्टी खा दिया। यशोदा मैया डुकंदी आई, हिन महिल ताईं त ॿुधो त भाई हाँ मक्खन खाईंदो आहे, कंहिंजो चुराईंदो आहे, अॼु छा कई अथई, कल्ह शालीग्राम खाधो, मिट्टी खाधी अथई, सुभाणे भंग खाईंदो, परीहं पुड़की खाईंदो, पोइ परीहं अलाए कहिड़ो नशो कंदो, छोरो बिगड़ी न वञे। छोरा मुंहुं खोल, मिट्टी खाधी अथई, न खाधी अथई मिट्टी, न खाधी अथई त मुंहुं खोल, चओ जय श्री कृष्ण। हाणे जी मुंहुं खोलण लॻा त भॻवान जी ऐश्वर्य शक्ति उहा घबराइण लॻी। असांजी स्वामी जी पिटाई थींदी, हिन महिल ई चमाट खाई आयो आहे हिकिड़ी, वरी वीचारी मैया पिटींदसि वीचारे खे, त हाणे कीअं कजे, ऐश्वर्य शक्ति प्रकट थी वई। ऐं जीअं श्री कृष्ण भॻवानु मुख खोलियो त मिट्टीअ जी केरु चए, वॾा वॾा पर्वत नज़र आया, मंदराचल पर्वत, हिमालय पर्वत, मेरू पर्वत, समुद्र, नदियूं, देश गोकुल नगरी मथुरा, देश भारत, ब्रह्मांड, टई लोक, अरे आकाश गगन तारा सितारा सूर्य सब नज़र आया, भारतवर्ष नज़र आयो, उन में मथुरा राजधानी नज़र आई, उन में गोकुल नगरी नंद भवन ऐं यशोदा मैया छड़ी थी ॾेखारे कृष्ण खे, चएसि थी मुंहुं खोल, उहो नज़ारो बि नज़र थो अचे। माता चक्कर खाइजी वई। हरे राम, श्री कृष्ण गोविंद। भगवान तुरंत ऐश्वर्य शक्ति के इशारो कयो, गायब थी वई। का भयो मैया, चई लाला लाला तुंहिंजे मुख में, चई छा आहे मुंहिंजे मुख में, कुछ बि त न आहे, छा ॾिठे, ही तुंहिंजे मुख में छा ॾिठो मां। भगवान तुरंत हरण करे छॾी याददाश्त, तुंहिंजे मुख में कुछ नज़र आयो मूंखे, ईअं कोई ईअं आकाश गगन, अरे मैया मुंहिंजे मुख में आकाश नज़र ईंदे, हाँ भूगोल नज़र ईंदे, तुंहिंजी नज़रियूं हाणे बुढ़ापे में जवाब थी ॾेई, अखियुनि जो ध्यानु कर, चओ हरे राम। वरी अहिड़ी मोहिनी विझी छॾियऊं, यशोदा मैया बोलजी वई। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारे हे नाथ नारायण, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे त भगवान पंहिंजी हिकिड़ी गैंग ठाही, दोस्त यार इकट्ठा कया, भाई अॼु कहिड़ी मीटिंग आहे, छाजे करे आई आहे, चयूं हाणे असांखे नओं पेशो शुरू करिणो आहे। कहिड़ो, चई माखन चोरी करणी आहे। दोस्त चवण लॻा तूं चोर बणाईंदे असांखे, चओ हरे राम। कन्हैया चवनि था सॼो मखन थो वञे मथुरा में, असांजा दोस्त ग़रीब बुख में था रहिजी वञनि। इन करे भगवान जा दोस्त कहिड़ा कहिड़ा आया, श्री कृष्ण, बलदाऊ, सुबल, श्रीधामा, अर्जुन, विजय, स्तोक कृष्ण, अर्जुन, विशाल, ये भगवान जा जेके गहरा दोस्त आहिनि, हमेशा भगवान सां गॾु रहंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। अंशुमान, तेजस्वी, स्तोक कृष्ण, मनसुखा, ये सब जेके भगवान जा 12-14 दोस्त आहिनि, इन जे अलावा भी मित्र आहिनि भगवान जा, ये भगवान सां हमेशा गॾु रहंदा आहिनि। भगवान आज्ञा कई, पहिरियों सभु पंहिंजे पंहिंजे घर में चोरी कयो, ट्रायल घर में ई कयो, ताकि घर में केस दबजी वेंदो, हा न, पोइ असां ॿाहिरि निकिरंदासीं। पहिरियों लर्निंग लाइसेंस वठी अचो। सभु विया वीचारा, भगवान जी आज्ञा जो पालन कंदा। भगवान भी पंहिंजे घर में चोरी कई, ईअं न आहे। जीअं अञा मखन खयो ऐं मुंहं में रखियो त साम्हूं मणी में खंबो लॻल हो, उन में भगवान पंहिंजी छवि ॾिठी, घबराइजी आहे, चई ॿियो केरु चोर हली आयो आहे। तूं छो आयो आहे मुंहिंजे घर में आंगुर खई, त उतो बि आंगुर आई। चोर, त होॾो बि सम्झई चोर। चई ॾिस कंप्रोमाइज़ था कयूं, घबराए न, हाँ तू भी चोर मां भी चोर, चोर चोर मौसेरे भाई, अधु तूं खा अधु मां। ख़बरदार जो कंप्लेन वही आहे यशोदा मैया वटि, ख़बरदार। हाणे ॿिन्ही खे मक्खन लॻल, होॾे परछाई हेॾे कन्हाई, एतिरे में यशोदा मैया अची वई, जोर जोर सां खिलण लॻी, का भयो लाला, अरे ओ कनुआ। हाणे भगवान पैतरो बदिले छॾियो, मैया मैया ॾिसे चोर घुसी आयो अथई, ए खंबे में ॾिस बीठो अथई हिते, चोरी करे पियो वञई, मां पकड़ियो थी मांसी। जोर जोर सां खिलण लॻी, ई चोर खे त मां ई पकड़े वरितो। चओ हरे राम। भगवान चयसि त बची वियासीं,
ॿिए ॾींहुं भॻवान जीअं मटकीअ में हथु विधो, चओ जय श्री कृष्ण, तीअं यशोदा मैया पहुची वई, लाला का है रियो है, चओ जय श्री कृष्ण, का है रियो है, कि ॾिस न कड़ूला पाता त एॾा गरम गरम था लॻनि, मां हथु थधो पियो कयां अंदरि। वरी ॿिए हंधि वियो, हिकु बार भॻवानु हाथ साफ़ करण त हुते गोपीअ ॾिसी वरितो, जीअं हथु विधई, अरे काना छा थो करे, कि ध्यानु रखंदी कर चाची, ईअं ख़्यालु रखिबो आहे, ईअं मक्खन मिश्री रखिबो आहे, छो कि किवली पई वञे अंदरि, किवली वई, मां कढी मैं किवली, मक्खन ख़राबु थी वञे पूरो। चओ हरे राम। ॿिए ॾींहुं दोस्त यार सभु आया, हा ॿुधायो भाई चोरी सफल भई, चई मुंहिंजी पुठी ॾिस, चओ हरे राम। हिकिड़ो छोरो आयो, पुठी ॾेखारियईं, हुते पंजे जा निशान आहे, ॿियो आयो, चई मुंहिंजा गिटा ॾिस, हिते छपाई थियल पई आहे, प्रिंटिंग प्रेस लगी वही है, चओ हरे राम। कुछ विफल थिया, कुछ सफल थिया, चई घबरायो न, माण्हूअ खे जोखिम तो खणणो ही पवंदो आहे, सुभाणे खां जाम वॾे स्तर ते असां ये कम कारोबार वधाईंदासीं। श्री कृष्ण गोविंद। घबरायो न, मां तव्हांखे ट्रेनिंग ॾींदुमि, मां वेठो आहियां। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। हाणे भगवान उधम मचाए छॾियो, गोपियूं शिकायत खणी आयूं यशोदा मैया वटि, पूरी फौज अची वई, अरे यशोदा, अरे का भयो। यशोदा मैया आई त काथे आहे तुंहिंजो साधू बाबा, केरु, चई कनुआ काथे आहे, छो भाई छा थियो, हेतिरो वीचारो नेक सो कनुआ छा करे छॾी, चई छा न कयो अथई, अरे तव्हां ॿुधायो त सही, चई असां कोई चुगली करण न आई आहियूं, उहो साम्हूं अचे, उनजे साम्हूं ई असां तोसां ॻाल्हाईंदासीं, हक़ीक़त में सभु दर्शन करण आहियूं। कन्हैया खे सॾकी, लाला ओ लाला, भॻवानु डुकंदा, का भयो मैया, चई वे हिते, विहारियऊं कुर्सीअ ते, चई तुंहिंजी तारीफ़ करण आहियूं सभु, ध्यान सां हिन जी ॻाल्हियूं ॿुध। हा मैया, चओ जय श्री कृष्ण। गोपियूं आयूं, हाणे गोपी हिकिड़ी चए थी, सभिनि खां पहिरियों त शिकायत ॿुध, जेॾी महिल खीर ॾोहण जो समय न हूंदो आहे, हे बछड़नि खे खोले छॾींदो आहे, अरे त पोइ खीर ॾोहंदा हूंदो न, चई न क्वचित समय, ग़लति समय में, चओ हरे राम। अरे त तव्हां मथे टंगींदा कयो, चई मथे काॾो टंगियूं, हे बांस खणींदो आहे, डंडाऊं ठोके करे, ऐं सिधो ॾों वहंदी आहे धार, ऐं ईअं कैच करे पी वठंदो आहे। अरे त अंधेरे में रखंदा कयो, उते बि ॾिसी वठंदो आहे, हिन जे शरीर मां तेज निकिरंदो आहे, कमाल आहे। अरे त हे नंढो सो बालक आहे तव्हांजो गोपियूं, तव्हां हिननि खे प्रेम सां मक्खन खाराए छॾींदा कयो। ओ यशोदा, पुछेसि कल्ह ई मां मक्खन में थाली पाए ॾिनीमांसि, ॾुध मिश्री रबड़ी मलाई पूड़ी पकवान, चयोमांसि खा लाला, तोखे बुख लगी आहे, वे प्यार सां खा। छा पियो इतराए, ख़बर अथई छा पियो इतराए, छा पियो चए, कि ओए मौसी, हमें क्या भिखारी समझ रखियो है, ऐसे भोजन परस के खिलाए रही है, मैं क्या भिखारी हूँ, मां भिखारी आहियां, हीअं पाए थी ॾे मूंखे। कि राम राम, तेन महिल चोरी करे खाए पियो, चोर आहे, अब प्रेम सां खाराए थी त तूं भिखारी थी वए, कि मूंखे न सम्झ आहे तो चोरी करे छो पियो खाए, कि हमको तो चोरी के माल में मज़ो आवे है। चओ हरे राम। अरे एॾी बदमाशी तो कहे तो डांटे छॾींदा कयोसि, तव्हांजो ई पुटु आहे, चिल्लाए छॾींदा कयोसि, कि मां चिल्लायोमांसि, एॾो ज़ोर सां चिल्लायोमांसि, पोइ रोअण लॻो हूंदो, कोमल आहे, रोअण लॻो हूंदो, निठर ईअं खी 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 करे खिलण लॻो, जो मां ई गुस्सो भुलिजी वियुमि। हिकु मिंट खिलियो त मां चवणु भुलिजी वियुमि, ॿियो मिंट खिलियो त मां चुप थी वियुमि, ऐं टियों मिंट खिलियो त मां बि खी 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 करे खिलणु लॻुमि, सॼो पाड़ो खिलणु लॻो, पूरो लाफ्टर क्लब ठही वियो हुते। चओ हरे राम। हाणे असां छा कयूं ॿुधायो, चओ जय श्री कृष्ण। सब गोपियूं शिकायत थी कनि यशोदा मैया के, छा थी चवनि पियूं, गोकुल के लोगों का सबका कहना है, माखन का चोर ये तेरा कान्हा है, चोरी करके करता बहाना है, गोकुल के लोगों का सबका कहना है, माखन का चोर ये तेरा कान्हा है, चोरी करके करता बहाना है, गोकुल के लोगों का सबका कहना है। हे गोपाल, हे नंदलाल,
हे गोपाल 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 हे नंदलाल। सुन ले कान्हा अपनी करतूते बारी बारी, ताने देते हैं मुझको गोकुल के नर नारी। हे मैया प्यारे मैया, हे गोपाल प्यारे गोपाल, माखन चुरा के मटकी फोड़ देता है, माखन चुरा के मटकी फोड़ देता है। पकड़ा जाए तो मीठी गाली देता है, माखन का है कैसा दीवाना रे। गोकुल के लोगों का सबका कहना है, माखन का चोर ये तेरा कान्हा है, चोरी करके करता बहाना है। गोकुल के लोगों का सबका कहना है। मैया तू न जाने बड़ी भोली भाली है, मैया जो बड़ी भोली भाली है, मेरी जो चुगली करती वो मन की काली है, मेरी जो चुगली करती वो मन की काली है। ओ मैया प्यारी मैया, मैया तू न जाने बड़ी भोली भाली है, मेरी जो चुगली करती वो मन की काली है। माखन दिखा के वो मुझे बुलाती है, फिर अपने घर का सारा काम कराती है, झाड़ू लगा बर्तन मंजवाती है। गोकुल के लोगों का सबका कहना है, माखन का चोर ये तेरा कान्हा है, चोरी करके करता बहाना है। गोकुल के लोगों का सबका कहना है। सच कहता हूँ मैया तेरा नटवर चोर नहीं है, सच कहता हूँ मैया तेरा नटवर चोर नहीं है। कोई पुकारे मैं आ जाऊं प्रेम की रीत यही है, कोई पुकारे मैं आ जाऊं प्रेम की रीत यही है। ओ मैया प्यारी मैया, सच कहता हूँ मैया तेरा नटवर चोर नहीं है, कोई पुकारे मैं आ जाऊं प्रेम की रीत यही है। मन ही मन में तो ये मुझे बुलाती है, मन ही मन में यूं ये मुझे बुलाती है। मैं ना जाऊं तो ये आंसू बहाती है, मैं ना जाऊं तो ये आंसू बहाती है। आनंद चोरी मेरा बहाना है। गोकुल के लोगों का सबका कहना है, माखन का चोर ये तेरा कान्हा है, चोरी करके करता बहाना है। गोकुल के लोगों का सबका कहना है। हे गोपाल 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 हे 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 नंदलाल, हे गोपाल गोपाल हे हे नंदलाल। गाये हे गोपाल हे नंदलाल।
वृंदावन बिहारी लाल की